प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रे। नाज़रीन, सिंध जे सामूंडी बेटनि ते शहर अॾण वारी जेका अथॉरिटी हुई, आइसलैंड अथॉरिटी ऐं सदारती ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ अॼु सिंध असेंबली ठहराव मंज़ूर कयो आहे। इहो ठहराव न सिर्फ़ु मंज़ूर थियो आहे बल्कि अक्सरियती राय सां मंज़ूर थियो आहे। महमूद आलम जेको पीपल्स पार्टी जो MP आहे, उन अॼु ठहराव इहो पेश कयो। जंहिं टाइम ठहराव पेश कयो वियो त उनखां पोइ सिंध असेंबली में PTI ऐं MQM जेको आहे उन इजलास जो बाइकाट कयो। बल्कि PTI जे हिकु सिर्फ़ु वाहिद जेको मेंबर आहे शहरियार शर, उहो न सिर्फ़ु इजलास में मौजूदु रहियो बल्कि हुन पंहिंजी हिमायत जो बि इज़हार कयो ऐं हुन इहो पिणु चयो त असां सिंध जे कतरे जी हिफ़ाज़त कंदासूं ऐं सिंध जे इंच जी जेका आहे उहा हिफ़ाज़त कंदासूं। अॼु के प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासूं त हाणे जॾहिं इहो ठहराव मंज़ूर थी चुको आहे त पोइ सदारती ऑर्डिनेंस जी इख़लाक़ी ऐं आइनी पोज़ीशन कहिड़ी आहे, पीपल्स पार्टी जो अॻियों स्टेप कहिड़ो हूंदो, छा पीपल्स पार्टी हाणे सेनेट ऐं क़ौमी असेंबली में बि पिणु इहे करारदादूं पेश कंदी ऐं इहे ठहराव रद्द कंदी। अॼु किन मौज़ू ते ॻाल्हाईंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे रियाज़ शाह खुरासानी, पाण वॾे वज़ीर जा सलाहकार आहिनि। रियाज़ शाह साहिबु तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। रियाज़ साहिबु, ईअं नथो लॻे त ठहराव त अॼु मंज़ूर थी वियो बल्कि तव्हां देरि करे छॾी आहे? सिंधी माण्हुनि जो इहो तवक़ो हुई तव्हां पहिरें ॾींहं ते इहा ठहराव पास कंदो, देरि थी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रिन साहब, पहिरियों तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजे शो में इनवाइट कयो असांखे। अच्छा, देरि इन में कोन हुई, छो जो ही हिकिड़ी पहिरें असां उन्हनि खे इहे ई बिलावल साहिबु, असां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं CM साहिबु पहिरें हिननि खे हींअर रिसेंटली जलसो थियो PDM जो, उन्हनि में बि चयो त तव्हांखे अल्टीमेटम आहे वेडनेसडे ताईं त तव्हां जेको ऑर्डिनेंस वापसि वठो। हुन खां पहिरें एहतजाज बि इलाही कयो हुन जी ॻाल्हियुनि ते, त न त असां ठहराव पेश कंदासीं असेंबली में जेको रेज़ोल्यूशन पास कराईंदासीं, पोइ हुन खां पोइ असां नेशनल असेंबली पोइ सेनेट में बि खणी ईंदासीं, इन ऑर्डिनेंस खे असां ख़तमु कराईंदासीं। ऐं हुनजी का वैल्यू रही कोन, छो जो अॼु जीअं तव्हां ॿुधायो त इलाही जेको अक्सरियत सां पास थियो उन में। ऐं मुंहिंजो ब्रदर जेको PTI जो शहरियार, उन्हनि खे बि जेको असां मुबारक बि ॾींदासीं हुनजो जेको उहो सिंध जे हिन हक़ जे लाइ बीठो गॾु हुननि, छो जो बाक़ी सभई हिननि जी जेका पोज़ीशन हुई MQM ऐं PTI वारा वॉकआउट करे विया, GDA जा मेंबर बि हुआ हुन में। जो सिंध सां ॾिसो, जेको पंहिंजे सूबे सां मुहबत कंदो, उन्हनि जे हक़ जे लाइ ॻाल्हाईंदो, त उन्हनि जे लाइ असां उन्हनि खे वेलकम कयूं था। ऐं छो जो हुन में उन्हनि जो वाज़े पैगाम त वञे थो त उन्हनि खे पंहिंजे सूबे सां केतिरी मुहबत आहे। असां त पीपल्स पार्टी ऐं असां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, CM साहिबु, सभिनी इलाही स्ट्रिक्टली स्टैंड वरितो हिन ते। ऐं उन्हनि में बिलावल साहिबु चयो त असां हिकिड़ो इंच बि जेको आहे कंहिंखे वठणु कोन ॾींदासीं, छो जो इहे कंहिं बि सिर्फ़ु सिंध जी ॻाल्हि असां नथा करियूं, चारई पाकिस्तान जा सूबा, जंहिंमां बलोचिस्तान आहे, बलोचिस्तान जी बि ॻाल्हि थिए थी, त अगरि बलोचिस्तान जो बि को ॿेटनि ते ॻाल्हाए थो त हुननि जो बि उन सूबे जो हक़ आहे, कंहिं ॿिए जो हक़ न आहे त उन्हनि ते कब्ज़ो करे। त असां पूरे बिलावल साहिबु, असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी चारई सूबनि जे लाइ उन्हनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हाए थी। शाह साहिबु, अॼु बि जॾहिं वॾे वज़ीर सूबाई असेंबली में तक़रीर कई हुई, स्पीच कई, उन में बि वॾे वज़ीर हिकु दफ़ो ॿीहर इहा ॻाल्हि दोहिराई त छाकाणि तव्हां बदनीयती कई आहे, अवां असांखां पुछो ई कोन, अवां असांखां मशवरो ई कोन वरितो, इन करे असां हाणे हिन ते ॻाल्हि ॿोल मुमकिन ई न आहे जेसिताईं थिए। माना तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो इहो मतिलबु आहे त अगरि तव्हां सां सलाह मशवरो थिए हा त पोइ तव्हां शहर अॾण जी इजाज़त बि ॾियो हा, ऐं पोइ अवां चओ त ठीकु आहे, अगरि तरक़ी थिए थी पई त पोइ ठीकु। CM साहिब जो उहो मतिलबु न हो। CM साहिबु इहो चयो त जेको घटि में घटि अहिड़ा ही त राति में ऑर्डिनेंस जारी थियो आहिनि सदारती, छो जो हुननि जो अगरि अहिड़ो को बि इशू थिए थो या तव्हां कुझु करिणो था त तव्हां पहिरें असेंबली में आणियो, तव्हां फोरम में आणियो, उन्हनि माण्हुनि खां रेज़ोल्यूशन पास करायो, जेका अव्हां वटि अगरि अक्सरियत आहे त तव्हां हुनखे पेश करियो, पोइ तव्हां उन तरीक़ेकार सां उन डेकोरम में अचो न। तव्हां डायरेक्ट ई आणियो पिया त ज़ाहिर आहे असांखे त ख़बर कोन हुई, ओचितो ई मढ़ियो वियो, त उन ते त असां हुन सां ॻाल्हाइण जो कोई जवाब ई पैदा कंदो। आइनी पोज़ीशन त ठीकु आहे त इहा सिंध जी मिल्कियत आहे, सिंध जे मुहाणनि जी मिल्कियत आहे, जेको आइनी हदूद आहिनि, आइनी हदूं आहिनि, उहे क्लियर आहिनि हिन ते, त 12 नॉटिकल माइल्स जे विच में जेको बि प्रॉपर्टी आहे उहा सूबे जी मिल्कियत आहे। भई कोई शहर अॾण वारो मामिलो आहे, उहो छाकाणि त माहौलियात जो मामिलो बि आहे, उहो तबक़ाती मामिलो बि आहे, उते मुहाणनि जा जेके रहनि था पिया सदियुनि खां, उन्हनि जो हक़ आहे। अगरि इहो साॻी स्कीम सिंध हुकूमत आणे त पोइ ठीकु आहे। इंशाल्लाह सिंध हुकूमत आणे, सिंध हुकूमत पाण बि करे सघे थी, असां करे सघूं था इहो, ऐं इंशाल्लाह कंदासीं। उन्हनि जो जेको हक़ आहे जंहिंजो
जेके सूबे जा असांजा माहीगीर आहिनि उन्हनि जो हक़ आहे। असां ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेके माण्हू हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेके माण्हू सॼे मुल्क जो मईशियत जो बेड़ो गर्क करे वेठा आहिनि, जेके असांजे ग़रीबनि खे ग़रीब तर करे वेठा आहिनि, उहे माण्हू हींअर सिंध में अचनि पिया ऐं उहे ओचितो अची शहर अचण जी ॻाल्हि था कनि। उहा अॻे मुल्क जी जेको हिते हिकिड़ो झेड़ो करण वारी ॻाल्हि आहे, सूबनि खे पाण में विरहाइण वारी ॻाल्हि आहे। ऐं हिते हिननि खे हिकिड़ो इशू खपियो त जंहिंखे हिननि ईअं करे रेज़ कयो, थींदो त कुझु बि कोन्हे। ठीकु आहे शाह साहिबु, छाकाणि मां सम्झणु थो चाहियां त बेटनि ते शहर हुजणु घुरिजनि, अवां इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ था कयो। ॻाल्हि ॿुधो, कुझु बि हुजे ऐं इन ते कोन थो इन ते चई सघां त हुजणु न हुजणु, छो जो उहो हक़ असांजे सूबे जो एग्ज़ेक्टिव असांजो CM साहिबु आहे, जेको असांजी पार्टी लीडरशिप जो फ़ैसिलो हूंदो त उन ते असां हूंदासीं। सिंध जो हक़ आहे त सिंध जे जेके पाण जेका हुकूमत हूंदी, ज़रूरी कोन्हे त असांजी आहे ॿी बि का बि हुकूमत जॾहिं बि आई या न आई, असांजी पीपल्स पार्टी हुकूमत आहे, पर असां सूबे जे हक़ ते ॻाल्हाईंदासीं त उहो हक़ बलोचिस्तान जो आहे त उहो बलोचिस्तान खे मिलणु खपे ऐं उहो सिंध जो आहे त सिंध जो हुजणु खपे ऐं उनजी हुकूमत खां ऑन बोर्ड वठिजे, उन हुकूमत जो ई कमु आहे त उहो करे। असां पंहिंजी ॻाल्हि रुगो पंहिंजी पार्टी जी ॻाल्हि न कंदासीं। सिंध हुकूमत जो कमु आहे। अवां जेका डेवलपमेंट जेका आहे त माना डेवलपमेंट थियणु घुरिजे, तरक़ी थियणु घुरिजे, अवां इन खां इनकार नथा कयो त कंस्ट्रक्शन थियणु घुरिजे। कुझु बि थिए थो त उहो सूबाई हुकूमत पाण करे सघे थी, उनजो CM करे सघे थो ऐं ॿियो को मथां खां वफ़ाक़ अची ऐं ईअं ऑर्डिनेंस जारी करे कोन थी सघे। इहो आउं चवां पियो। मतिलबु इन में फ़र्क़ु अगरि इहो ॾिसिजे त अगरि वफ़ाक़ शहर अचणु चाहे उहो तव्हां सां सलाह मशवरो करे, तव्हांजी शराकतदारी हुजे, पोइ ठीकु आहे। ही हक़ हर सूबे जो आहे। वफ़ाक़ शराकत करे या न करे, हुननि ऑर्डिनेंस आंदो आहे। असांजो कॾहिं बि इहो कोन हो त मूं जीअं तव्हांखे चयो त उहो हिकिड़ी अक्सरियती राय सां थींदो आहे। अगरि उहे अचनि था आया त अहिड़ो फ़ैसिलो कयूं था त उहे असेंबली में आणनि, पोइ हुननि खे वोट मिलनि, छो जो हुननि वटि मेजॉरिटी आहे कोन। जीअं अॼु सिंध हुकूमत सिंध असेंबली में तव्हां ॾिसी वरितो, जेका मेजॉरिटी हुई उन्हनि फ़ैसिलो ॾेई छॾियो ऐं ईअं ई इनशाला हर फोरम ते हिननि खे ईअं ई शिकस्त मिलंदी। ऐं हीअ त इलेक्टेड आहिनि कोन, सिलेक्टेड आहिनि, त हिननि खे हिननि जा अहिड़ा ई ऑर्डिनेंसनि सां ई फ़ैसिला थियनि था। छो असां सिंध जे हक़नि ते ॻाल्हायो आहे हमेशह, पीपल्स पार्टी ॻाल्हायो ऐं हमेशह ॻाल्हाईंदी रहंदी। हीअ त बेटनि जो मामिलो, हर सिंध जो हर फ़र्दु, हर जिथे नाइंसाफ़ी थी आहे, इंशाल्लाह पीपल्स पार्टी हुनजो। ठीकु आहे शाह साहिबु, असां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे कानूनदान ऐं तजे निगार शोआब बुस्तो साहिबु। उनखां मालूम कंदासीं त हाणे सिंध असेंबली जेको असां शोआब साहिबु पंहिंजे असांजे प्रोग्रामनि में बि चवंदो रहियो आहे ऐं हिन ते ॿियनि तजे निगार ऐं कानूनी माहिरनि जो बि चवणो त अगरि सिंध असेंबली इन हवाले सां का करारदाद मंज़ूर करे थी पई त पोइ सदारती ऑर्डिनेंस जी पोज़ीशन उहा न रहंदी। शोआब बुस्तो साहिबु, प्रोग्राम में भलीकार। अवां बार बार चवंदा रहिया आहियो त सिंध असेंबली खे हिन में पहल करणु घुरिजे, क़दम वधाइणु घुरिजे। अॼु सिंध असेंबली पहल कई आहे, क़दम वधायो अथई ऐं ठहराव मंज़ूर कयो अथई। हाणे ॿुधायो त हाणे सदारती ऑर्डिनेंस जी इख़लाक़ी ऐं आइनी पोज़ीशन कहिड़ी आहे? ॾिसो, आइनी तौर ते त सदारती ऑर्डिनेंस जेको आहे ख़तमु न थियो आहे अञा, छाकाणि त जेका प्रोविंशियल असेंबली आहे उहा हुन पंहिंजी हिकिड़ी ईअं तव्हां चई सघो था त मुतफ़िक़ा तौर ते हिकिड़ी वर्डिक्ट ॾेई छॾी आहे, हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त असांखे इहो ऑर्डिनेंस क़बूल कोन्हे। ठीकु आहे। ऐं उन ऑर्डिनेंस जो इख़लाक़ी लिहाज़ खां, सियासी लिहाज़ खां ऐं अॻिते हली आइनी ऐं कानूनी लिहाज़ खां बि ॾिसिजे त तमामु वॾो असरु पवंदो। इहा तमामु सुठी डेवलपमेंट आहे। ऐं जॾहिं असां वेंदासीं कोर्ट में, जेको केस लॻल आहे जुमेवार ॾींहं ते, असांखे इन करारदाद जो तमामु घणो फ़ाइदो थींदो। असां चई सघंदासीं त इहो राताओ आहे ऐं फेडरल गवर्नमेंट ज़बरदस्ती कई आहे। प्रोविंस जेको आहे सो हिन में बिल्कुलु पार्टी कोन्हे ऐं हाणे इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे। त इन लिहाज़ खां असांखे हिन जो फ़ाइदो थींदो। ठीकु। ऐं चओ था पिया त अञा सदारती ऑर्डिनेंस बरक़रार आहे, त पोइ इहो रद्द कीअं थींदो? शोआब साहिबु, हिकु त अदालत में आयो, ॿियो अगरि छा सेनेट जॾहिं रद्द कंदी तॾहिं हिनजी आइनी पोज़ीशन रद्द थींदी? ॾिसो, आर्टिकल 89 जेको आहे, जंहिंजे तहत सदर जेको आहे इहो ऑर्डिनेंस नाफ़िज़ कंदो आहे, उन में जेके मुख़्तलिफ़ तरीक़ा ॾिनल आहिनि जी ऑर्डिनेंस खे ख़तमु करण जा ऐं ऑर्डिनेंस जे मुदे खे वधाइण जा,
जी ये ऑर्डिनेंस जेको आहे 4 महीननि लाइ हूंदो आहे ऐं जेकॾहिं इन्हनि 4 महीननि जे दौरान नेशनल असेंबली या सेनेट सिंपल मेजॉरिटी सां जेकॾहिं को रेज़ोल्यूशन पास थी करे त इहो ऑर्डिनेंस फौरन ख़तम थी वेंदो। सो इन जे करे मुंहिंजो शुरू खां वठी इहो बि मुतालबो रहियो आहे त छाकाणि त सेनेट में हिन वक़्तु ऑपोज़िशन खे मेजॉरिटी आहे ऐं सेनेट में जेके ऑपोज़िशन जा जेके मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल ग्रुप्स आहिनि जेके पार्टियूं आहिनि सभिनी जेको आहे सो इन फ़ैसिले जी मुखालफ़त कई आहे। PMLN बि कई आहे, अचकज़ई वारा आहिनि, मौलाना फज़लुर रहमान आहे, पीपुल्स पार्टी आहे, मैंगल साहब आहे, सभई जेके बि आहिनि PDM में उन्हनि सभिनी इन जी मुखालफ़त कई आहे। आसानीअ सां सेनेट में इहो रेज़ोल्यूशन पास करे सघनि था। सही इन करे सभ खां बहितरीन ऐं सभ खां आसान तरीक़ो इहो ई आहे त तव्हां हाणे सेनेट में सिंध जे इन जेको मुज़म्मतनामो आहे इन मुज़म्मतनामे खे दोहराइण जेको आहे सो सेनेट में सही ऐं जेकॾहिं सेनेट में इहो थी थो वञे त पोइ फौरन जेको आहे इहो ऑर्डिनेंस ख़तमु थी वेंदो। अच्छा तव्हां चओ था तव्हां ॿ ऑप्शन आहिनि, हिकु या त हिनखे अदालत में जेका अवां पिटिशन विधी आहे अदालत जे हवाले सां को फ़ैसिलो अचे, अदालत पंहिंजो फ़ैसिलो ॾे, ॿियो सेनेट में जॾहिं रद्द थींदो पोइ आइनी तौर ते रद्द थींदो। या सेनेट में थिए या नेशनल असेंबली में थिए, पर नेशनल असेंबली में PTI जी अक्सरियत आहे, तंहिंजे करे नेशनल असेंबली में इनखे ख़तमु करणु थोरो ॾुखियो आहे ऐं पर सेनेट में बिल्कुलु थी सघे थो। ऐं सेनेट में मूंखे जेसि ताईं ॼाण आहे त पीपुल्स पार्टी ऐं कुझु ॿियनि पार्टियुनि मिली रेज़ोल्यूशन जो बिल बि जेको आहे सो जमा करायो आहे। केतिरनि पार्टियुनि जेको आहे उहो रद्द जमा करायो आहे, हुन में हाणे त जमात इस्लामी बि मोकिलियो आहे रेज़ोल्यूशन जमा कराई आहे हुन में। जी हा, सो हाणे जेकॾहिं इहे सभई पार्टियूं शामिल थी वञनि जिन जो पूरो इम्कान आहे त इहो मामिलो जेको आहे सो फौरन ई ख़तमु थी सघे थो। न त ॿी सूरत में असां त अॻु में ई कोर्ट वञी चुका आहियूं, हाई कोर्ट में असांजो मामिलो बिल्कुलु नोटिस थी चुका आहिनि। हाणे जुमेवार ॾींहं ते ॿी हियरिंग आहे, इंशाअल्लाह ताला असांखे करे। अच्छा शौब साहब, अॼु जेका सिंध असेंबली रेज़ोल्यूशन पास कई आहे, कुझु कानूनी माहिरनि जो चवणो त छाकाणि त इहो हिकु इहा हद जेका आहे उहा सूबाई हद आहे, अरिड़हीं तरमीम खां पोइ प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, 12 आर्टिकल माइट्स ते त सिंध असेंबली जेका रेज़ोल्यूशन आहे उहा ई उनखे रद्द करे सघंदी। अवां हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथा कयो? न, ॾिसो जेको आइन में तरीक़ो ॾिनल आहे उन जे मुताबिक़ त छाकाणि त हे प्रेसिडेंट जो प्रेसिडेंशियल ऑर्डिनेंस आहे, हे गवर्नर जो न आहे, तंहिंजे करे प्रेसिडेंट्स जो छो त प्रेसिडेंशियल जेको ऑर्डिनेंस आहे उहो सम्झो वेंदो आहे एक्ट ऑफ पार्लियामेंट जो त उहो एक्ट ऑफ पार्लियामेंट आहे ऐं उनजो दर्जो जेको आहे उहो हिकिड़े कानून वारो हूंदो आहे जेको नेशनल पार्लियामेंट जो पास थियल कानून सम्झो वेंदो आहे। तंहिंजे करे ख़तमु थियण लाइ बि ख़तमु करण लाइ बि जेको तरीक़ो आहे उहो फेडरल लेजिस्लेचर वटि ई आहे। जेकॾहिं गवर्नर करे आहे त पोइ प्रोविंशियल असेंबली जो जेको आहे हुन ते बिल्कुलु असरु थिए हा। तो इनजे करे फेडरल लेजिस्लेटिव इंस्ट्रूमेंट आहे। ये जेको ऑर्डिनेंस आहे इनखे ख़तमु करण लाइ या त तव्हांखे रेज़ोल्यूशन घुरिजे नेशनल असेंबली में या तव्हांखे रेज़ोल्यूशन घुरिजे सेनेट में। ठीकु आहे, छो त तव्हां इहो बुनियादी मां तव्हांखे हिकिड़ो नुक़्तो सम्झायां त जेको जंहिं इदारे जंहिं लेजिस्लेटर जो कानून ठहियलु हूंदो आहे उनखे उहो लेजिस्लेचर ही जेको आहे सो ख़तमु करे सघंदो आहे। मसलन प्रोविंशियल जेकॾहिं को कानून ठहियो आहे उनखे फेडरल लेजिस्लेचर ख़तमु नथो करे सघे। ठीकु आहे। शाह साहब, अवां ॿुधायो त मतिलबु कैटेगोरी करी ॿुधायो त सिंध जा माण्हू अञा हिन ॻाल्हि ते कंफ्यूज़ आहिनि त सिंध हुकूमत छा थी चाहे? सिंध हुकूमत चाहे थी त इन्हनि ॿेटनि ते शहर अॾणु घुरिजनि, तरक़ी थियणु घुरिजे, जेका हिकिड़ो पॉपुलर सोच आहे त बाबा तरक़ी थिए, ॿेट आबाद थियनि, ॿियनि मुल्कनि जा ॿेट आबाद था थियनि त इहे ॿेट बि आबाद थियणु घुरिजनि। सिंध हुकूमत बि चाहे थी पई त इहा ॿेट आबाद थिए, या सिंध हुकूमत चाहे थी त बिल्कुलु बि न थियणु घुरिजे, छाकाणि त माहौलियात जो मसइलो आहे, मुहाणनि जो मसइलो आहे, इन करे इन्हनि खे छेड़छाड़ न करणु घुरिजे। असांजी हुकूमत ज़रूरु सिंध जी तरक़ी चाहे थी ऐं अगरि कुझु बि थियो त उहा सिंध गवर्नमेंट मूं सवेर बि ॻाल्हि कई, सिंध गवर्नमेंट पाण कंदी, जेको बि कयो त सिंध गवर्नमेंट पाण ओॾी कैपेसिटी रखे थी त उहो पाण कंदी। ॿी ॻाल्हि जेका साईं पे कई हींअर
सेनेट वरी त हूँ अॻे पहिरें बि तव्हांखे चई चुको आहियां त असां सेनेट में बि खणी वेंदासीं। तव्हां खणी वेंदो, मां थो चवां त शहर अॾण वारी जेका सोच आहे, जेका स्कीम आहे, उन तां तव्हां अञा दस्तबरदार न थी आहे, सिंध हुकूमत दस्तबरदार न थी आहे। अगरि उनखे मौक़ो मिलियो, अगरि उहो अॻिते हली उनखे इहे वसीला मिलिया त उहो शहर असां ॾिसो जेको बि कयो थींदो भले महांगीरनि जे फ़ाइदे में थिए, असां पहिरें हर ॻाल्हि में पाण ऑन बोर्ड वठंदासीं। उन्हनि खे बि जेके उते रहनि था उन्हनि जो हक़ु पहिरें आहे। उन खां पोइ सिंध जो माण्हू जेको हिकिड़ो आहे, सभिनी जो पहिरें सिंध जे वासियुनि जो हक़ु आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो हक़ु आहे। जेका सिंध गवर्नमेंट हूंदी उहा पाण कंदी, ॿिए अची मथां खां मड़िया वञनि त उहा असां क़बूल कॾहिं बि कोन कंदासीं। इन करे ऐं हाणे तव्हांजो अॻियों स्टेप आहे सेनेट में तव्हां इहा ज़रूरु इनशाला उन में बि ईअं ई अक्सरियत राय सां बहितर न थिया त अॼु जेका करारदाद पेश थी आहे उनखां अॻु में इवन PTI जा जेके मेंबर आहिनि उन्हनि सां MQM जे मेंबर सां उन्हनि वॉकआउट त कयो, ठीकु आहे, उन्हनि पंहिंजो ॾेखारियो, पर मां सभिनीनि सां मिली, छाकाणि त सिंध जी बका जो मामिलो आहे, छाकाणि त सिंध जे वसीतर मुफ़ाद जो मामिलो आहे, त उन्हनि सां पहिरियां सलाह मशवरो थिए हा, करारदाद अचे हा, उहे सभु सॼी जी सॼी 100% सिंध असेंबली जेका आहे उनखे रद्द करे। ॻाल्हि ॿुधो, जंहिं हुकूमत इहो ऑर्डिनेंस जारी करायो आहे, छा उन जा माण्हू पाण सां गॾु बीहंदा? हिकिड़ो ई शहरियार हिकिड़ो बीठो न त ॿिया बि सिंध जा ई हुआ। हिते अक्सरियत जेका आहे PTI जा जेके सिंध में आहिनि, उते सिंध मां सिलेक्ट थिया आहिनि या इलेक्ट थिया आहिनि, जेके बि हिते जा ई आहिनि न। पर उन्हनि खे पहिरीं सोच अचे त असां सिंध जे हक़ जे लाइ असां बि बीहूं। सही, पर हू पंहिंजे आकान जो जेको आहे उनजो इमरान ख़ान उन्हनि जे फ़ैसिलनि ते बीहनि था। पर ॻाल्हि इहा आहे जेको सिंध जो माण्हू हूंदो उनखे पहिरें सिंध जी हूंदी, GDA वारा बि त बीठा हुआ। त ॻाल्हि इहा जेका पर हाणे जॾहिं सेनेट में वेंदो त पोइ जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, नून लीग नून लीग वारा आहिनि या जेके पंहिंजे सूबनि सां सचा आहिनि या सूबनि पाकिस्तान सां मोहबत कनि था, त उहे त ज़रूरु उन ते बीहंदा। ऐं ज़रूरु असांजी जेका बि अपोज़िशन आहे उहा हींअर हिकिड़े पेज ते आहे ऐं उन्हनि जो अवां जलसे में बि PDM जे में ॿुधो, मौलाना साहिबु अचक ज़ई ॿियनि सभिनी इहो इन शइ ते स्टैंड वरितो त हीअ न थियणु खपे। मुतफ़िक़ अपोज़िशन जेका आहे उहा हाणे सेनेट में इन करारदाद थी। नाज़रीन, अवां शाह साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधी। शाह साहिब जो चवणु आहे त सिंध असेंबली त जिन खे रद्द कयो आहे, हाणे जॾहिं सेनेट में वेंदी त पोइ हिकु मुतहद अपोज़िशन आहे, उनजे गॾियल सलाह मशवरे सां इहो ऑर्डिनेंस जेको आहे इहो रद्द कयो वेंदो। हिते वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर खे भले कार वक़फ़े खां बि असां ॻाल्हाए रहियासीं त अॼु सिंध असेंबली सदारती ऑर्डिनेंस जंहिंमें सिंध जे ॿेटनि ते शहर अॾण लाइ अथॉरिटी क़ाइमु कई वई, उनखे अॼु रद्द कयो आहे। न सिर्फ़ु रद्द कयो आहे बल्कि इतफ़ाक़ी राय सां रद्द कयो आहे। इहो जॾहिं करारदाद जॾहिं असेंबली में पेश कई वई त उनखां पोइ PTI ऐं MQM जा जेके मेंबर आहिनि उन्हनि वॉकआउट कयो। PTI जो वाहिद मेंबर शहरियार शहर न सिर्फ़ु उहो इजलास में मौजूदु रहियो बल्कि इन हिकु ठहराव आहे उनजी हिमायत बि कई। उन सां गॾो गॾु GDA पिणु इन ठहराव जी जेका आहे उहा हिमायत कई आहे। GDA जा मेंबर उते मौजूदु रहिया, नुसरत सहर मौजूदु हुई, उन तक़रीर पिणु कई। हाणे जॾहिं इहो ठहराव पास थियो आहे त उनखां पोइ अॻियों स्टेप कहिड़ो हुजणु घुरिजे ऐं जेको इहो माहौलियाती माहिरनि जो चवणु आहे या हिकु हुतां इंडिजीनियस माण्हू आहिनि, मोहणा आहिनि, उन्हनि जो इहो मौक़िफ़ आहे त शहर पोइ वफ़ाक़ ॾे या सिंध हुकूमत ॾे कंहिं बि सूरत में न ॾियणु घुरिजे। ऐं ॿी सोच इहा आहे त अगरि इहे शहर ते इन्हनि ॿेटनि ते शहर ॾिया वेंदा त पोइ तरक़ी थींदी त ख़ुशहाली ईंदी। हाणे इन ते मालूम कंदासीं, असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पहिरियां उन्हनि खां असां आइनी जेका पोज़ीशन उहा मालूम कयोसीं, हाणे उन्हनि खां सियासी पोज़ीशन मालूम कंदासीं। शाह बुस्तो साहिबु, इहा हिकु सोच आहे मोहाणनि जो, इहो चवणु आहे त कंहिं बि सूरत में ऐं जेके माहौलियाती माहिर आहिनि उहो चवणु आहे त छाकाणि त इहे जेके तमर जा ॿेला आहिनि उहे कराची जे लाइ ऑक्सीजन ॾियनि था पिया, तमरे ॿेलनि खे कटियो वियो त माहौलियात बिगड़ी वेंदो ऐं माहौलियात अगरि बिगड़ी वियो त पोइ कराची रहण जे क़ाबिल न रहंदो, इन करे इन्हनि ते शहर न ॾिया वञनि। ॿी सोच इहा आहे त इन्हनि ते अगरि इहे ॿेट आबाद थींदा त शहर ॾिया वेंदा त तरक़ी थींदी ऐं तरक़ी थींदी त ख़ुशहाली ईंदी ऐं कराची खे बि उन में फ़ाइदो थींदो, बाक़ी सिंध खे बि फ़ाइदो थींदो। अवां छा था सम्झो त छा पोज़ीशन हुजणु घुरिजे? ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान सॼे खे जेको खपायो वियो आहे, पाकिस्तान जा जेके इंतिहाई क़ीमती जेके असासा आहिनि, ज़मीनूं आहिनि, जेके रिसोर्सिस आहिनि, उन्हनि ते जेको राताहो हिन वक़्त ताईं लॻंदो रहियो आहे, पोइ उहो सिंध हुजे या बलोचिस्तान हुजे, उन में जेको बयानियो आहे, नैरेटिव आहे, उहो इहो ई आहे त असां तरक़ी जे लाइ था कयूं। अॼु मां तव्हांखां सवाल थो कयां त 72 सालनि खां पोइ बलोचिस्तान जे आम माण्हूअ जी ज़िंदगीअ में केतिरो फ़र्क़ु आयो आहे?
उनजी ज़िंदगी जेको आहे सो केतिरी बहितर थी आहे इन तरक़ीअ जे नाले में बशमूल सीपेट थियण खां पोइ बि हिन वक़्तु जेका IMF जी रिपोर्ट आहे उन्हनि जी जेका प्रोजेक्शन आहे त पाकिस्तान में 6 मां 4 माण्हू जेके आहिनि उहे गुरबत जे लीके खां हेठि था ज़िंदगी गुज़ारनि। 40% माण्हू 40% माण्हू पाकिस्तान में हिन वक़्तु गुरबत जे लीके खां हेठि था रहनि। सही। ॿिए तरफ़ तव्हां मूंखे इहो ॿुधायो कराचीअ में जेका भींग थी आहे, कराचीअ खां हैदराबाद ताईं जेका हिननि भींग कई आहे, 1000 एकड़ ज़मीन जेका सो हिननि ॾेई छॾी आहे या डेवलपमेंट जे नाले में DHA बि फॿाई आहे, 1000 एकड़ जेको आहे सो बहरिया बि फॿाई आहे, उनखां पोइ हाणे तव्हांजे कोहिस्तान ताईं घिरी विया आहिनि, तव्हांजो सॼो खीरसर रेंज जेका आहे उते 1000 एकड़ ॾेई छॾिया अथऊं। मूंखे तव्हां ॿुधायो त कहिड़ी डेवलपमेंट थी आहे, तव्हांजो जेको आम माण्हू आहे उनजी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आई आहे सवाइ इन जे जो उन्हनि माण्हुनि खे बेदख़ल करे जेके सदियुनि खां रहनि पिया वीचारा उन्हनि खे बेदख़ल करे उते जेको आहे सो बहरिया पंहिंजा वॾा वॾा प्रोजेक्ट शुरू करे छॾिया जिते केरु था रहनि जेके पैसे वारा आहिनि, जिन वटि दौलत आहे, जिन वटि एतिरो पैसो आहे जो आराम सां हो पंहिंजी गाॾियुनि में कराची अची सघनि था ऐं उते हिकिड़े शान ज़िंदगी गुज़ारे सघनि था। त मूंखे तव्हां ॿुधायो त छा पाकिस्तान में ज़मीन खुटी आहे, पाकिस्तान में हिननि खे हाणे ज़मीन कोन थी मिले सवाइ इहे 12,000 एकड़ ज़मीन जेका आहे जेको हिकिड़ो बेसिकली डेल्टा मां ठहियल हिकिड़ो आयरलैंड आहे, यानी जेका छोड़ हुई सदियुनि जी छोड़ जेका हुई सिंधूअ जी उनजो नतीजो इहो हुयो त इहो डेल्टा मां इहे आइलैंड ठहिया आहिनि। 73,000 हेक्टर जेके आहिनि हिते तमर जा जेको आहे सो बेला आहिनि जंहिंमां 24,000 हेक्टर जेके आहिनि बेला जेके सिधा सवा कराची जी फर्स्ट डिफेंस लाइन आहे उहे इन्हनि बेलनि सां जुड़ियल आहिनि। बिल्कुलु। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो जॾहिं तव्हां हिते न हिते पाणी आहे न हिते का कहिड़ी मूंखे ॿुधायो त हिते इन्हनि सवाइ ज़मीन जे इन्हनि ॿेटनि में कहिड़ी अट्रैक्शन आहे जो दुनिया जा माण्हू अची हिते ॿेटनि में रहंदा। मां हिकिड़ी खुली ॻाल्हि कयां, तव्हां माइंड न कयो। पाकिस्तान में शराब ते पाबंदी आहे, पाकिस्तान में जुआ खाननि ते पाबंदी आहे, पाकिस्तान में जेके अयाशी जा जेके दुनिया में जेके अट्रैक्शन्स हूंदा आहिनि सभिनी ते पाबंदी आहे। मूंखे तव्हां ॿुधायो दुनिया जो माण्हू जेकॾहिं हिते कराचीअ जे हिन जे भरिसां ॿेटनि में ईंदो त उहो छा करणु ईंदो, कहिड़ी उते हुननि खे अट्रैक्शन आहे, कहिड़ी टूरिज़म आहे हिते। चइनी तरफ़नि खां जेको समुंड आहे उहो गटर आहे, 50 करोड़ गैलन जेको आहे डेली अनट्रीटेड जेको आहे सो तव्हांजो गंदो सीवेज सॼे पूरे मुल्क जो न सिर्फ़ु कराची जो पूरे मुल्क जो समुंड में थो किरे। मूंखे तव्हां ॿुधायो हे जो माण्हुनि खे बेवकूफ़ था बणाइनि त असां हिते डेवलपमेंट कुझु कोन थींदो छा? DHA वारा इन खे रिक्लेम कंदा लैंड खे, पोइ फेज़ 8 सां मिलाए छॾंदा, उते जिन खे इहे मिलंदा वॾा वॾा प्लाट बंगला उहे ठाहींदा, पंहिंजे अयाशियुनि लाइ उते गोल्फ क्लब्स ठहंदियूं ऐं उनखां पोइ थींदो छा त हिकिड़ी जेका मूंखे सभ खां वधीक शिकायत आहे उहा इहा आहे इहा जेकॾहिं रिवायत पइजी वई त पोइ सिंध में जेको बाक़ी थोरो घणो बचियल आहे उहो बि सभु खणी वेंदा आहिनि डेवलपमेंट जे लाइ। शोएब साहब हाणे अॼु सिंध असेंबली पंहिंजी करारदाद पेश करे छॾी आहे, हिकिड़ो केस हले थो पियो अदालत में जेको अवां पिठी आया आहियो, ॿिए पासे सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऑर्डिनेंस जे पहिरें ॾींहं खां वठी हिन वक़्त ताईं। अवां छा था सम्झो इन जो असरु केतिरो पियो हूंदो वफ़ाक़ी हुकूमत? छा वफ़ाक़ी हुकूमत हाणे विथड्रॉ वारी पोज़ीशन में आहे या उहा अञा बज़िद थींदी त भले जेको कुझु थिए उन छाकाणि त ऑर्डिनेंस फ़ैसिलो कयो आहे उहा पंहिंजे फ़ैसिले ते बज़िद हूंदी? ॾिसो वफ़ाक़ी हुकूमत जेको इहो फ़ैसिलो कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत जे हिन फ़ैसिले खे पेर ई कोन्हनि के। उहो फ़ैसिलो छा ते बीहंदो? कानून ते बीहंदो, आइन ते बीहंदो न। सही न आइन में न फ़ैसिले जी गुंजाइश आहे न कानून में न फ़ैसिले जी गुंजाइश आहे। इहो फ़ैसिलो कीअं मथां हणंदा मूंखे ॿुधायो न तव्हां। छा पाकिस्तान जी छा दुनिया जी तारीख़ में कॾहिं तव्हां ॿुधो आहे त सदारती हुकुम सां तव्हां आइन तरमीम करे छॾियो, तव्हां पूरे मुल्क जा बॉर्डर चेंज करे छॾियो, सिंध जो जेको हिकिड़ो पूरो वॾो इलाइक़ो तव्हां मथे खणी वञो, फेडरेशन चए त असांजो आहे इहो, हे त आइन जी तरमीम आहे न। सही आइन जी तरमीम तव्हां मूंखे ॿुधायो त छा सदारती हुकुम सां थी सघे थी? हे छा भला को मंगोलनि जो दौरु आहे, जेको आहे तरखाननि जो दौरु आहे या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जो दौरु आहे जो बसि हुकुम जारी थी वियो
ऐं उन खां पोइ तव्हां हिकिड़ो पूरो इलाइक़ो माना हिन वक़्तु सिंध जेका आहे उहो लैंडलॉक कंट्री थी वियो आहे, सूबो थी वियो आहे। असांजी जेका सामूंडी पट्टी आहे उहा असां उन ते असांजो हाणे को जेको आहे कानूनी आईनी हक़ ई कोन रहियो, छाकाणि त हिकिड़ो अलवी साहिबु मथे वेठो आहे जेको सदर साहिबु आहे, उनखे कानून जेको आईन बसि सभु कुझु जेको इजाज़त ॾेई छॾिया, जेकी मर्ज़ी पवे डेवलपमेंट जे नाले में सुभाणे कराची बि खणी वञो, पोइ हैदराबाद बि खणी वञो, पोइ पूरी सिंध खणी वञो। जेकॾहिं तव्हांखे आईन खे तरमीम करण जो तरीक़ो इहो ई नज़र आयो आहे त तव्हां सदारती हुकुम जारी करे चओ हाणे हे इलाइक़ो असांखे ॾियो, असां हिते डेवलपमेंट कंदासीं, टूरिज़म पैदा कंदासीं। ठीकु आहे, इहो पोइ आईन ख़तमु करे छॾियो, वफ़ाक़ियत ख़तमु करे छॾियो, ऐलान कयो त हाणे अलवी साहिबु मुल्क हलाईंदो, जेको अलवी साहिब जो हुकुम हूंदो उहो जेको आहे हाणे इलामी किताब वांगुरु जेको हुनखे असांखे हिते इम्प्लीमेंट करिणो आहे। भई हे मुल्क आहे जेको आईन तहत ठहियो आहे, हे जागीर त न आहे कंहिंजी। सही सही सही। अच्छा रियाज़ साहब, अॼु असेंबली में बि हिन ॻाल्हि जो ज़िक्र थियो त कोर्ट जो बि ज़िक्र थियो, केस जो बि ज़िक्र थियो, ऐं पंहिंजो जेके माण्हू सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, सियासी पार्टियुनि जो बि ज़िक्र थियो। उहे माण्हू एहतजाज कनि था पिया हिन हवाले सां, अव्हांजी पोज़ीशन कहिड़ी आहे? अव्हां हुनजा हिमायती आहियो या अव्हां चओ था पिया त उहे जेके कनि था पिया उहो ठीकु आहे? असांजी पोज़ीशन इहा आहे त असां बसि असेंबली में करारदाद पास करियूं। असां अगरि करारदाद पास कयो आहे त जेके सिंध जे हक़नि लाइ कयो ऐं जेके एहतजाज बि कनि पिया उहे बि ॿेटनि लाइ कनि पिया, त ज़ाहिर आहे उन्हनि सां असां बि गॾु आहियूं। जेके सिंध जो को माण्हू हूंदो जेके तकलीफ़ हूंदी सिंध जे कंहिं हिसे सां जेको असांखां वरितो वञे पियो, त ज़ाहिर आहे उन ते त सिंध गवर्नमेंट स्टैंड वठंदी बीहंदी। ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त अॼु ही ॿेटनि जी ॻाल्हि कनि था, सुभाणे त असांजा कई अहिड़ा हेरिटेज आहिनि जेके पुराणियूं असांजूं तारीख़ी जॻहियूं आहिनि, सुभाणे उन्हनि ते जी बीहंदा त हीअ असांजी, त उहो त असां त इन्हनि ॻाल्हियुनि ते त असां त कॾहिं हिननि खे ईअं थियणु कोन ॾींदासीं। हीअ त असांजे चेयरमैन साहिब बि इहो चयो आहे, असां बि चऊं था, असां हिकिड़ो मेंबर बि चवंदो त असां हिननि खे हिकिड़ो इंच जेको आहे सिंध जी ज़मीन में असां ॾियणु कोन ॾींदासीं। अव्हां ॾियणु कोन ॾींदो, जेके एहतजाज थियनि था पिया उनजी अव्हां हिमायत कयो था पिया, त उहे सभु जेके एहतजाज सिंध जे इन ॿेटनि जे लाइ थियनि पिया उन लाइ ज़रूरु असां उनजी करियूं था। शाह साहब, अॼु तव्हां ठीकु आहे, अव्हांजी पार्टी मुखालफ़त करे थी पई, करारदाद बि पास थी वई आहे, इहो साॻी स्कीम जेका आहे थोरनि घटि पैसनि सां अव्हां 2013 में आंदी, जॾहिं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु प्रेसिडेंट हुयो ऐं वफ़ाक़ में अव्हांजी हुकूमत हुई, तॾहिं बि सिंध जा माण्हू एहतजाज कयो ऐं तॾहिं बि विदड्रा थियो। अॼु 2013 वारे तव्हांजे मौक़िफ़ में फ़र्क़ु कीअं आहे? ॾिसो, असांजी कॾहिं बि फ़र्क़ु कंहिं बि ॻाल्हि में कोन्हे, ऐं हींअर बि जेको जंहिंजे लाइ आहे त उन लाइ असां स्टैंड वरितो आहे। अॻे बि इन्हनि ते असां कॾहिं बि को सिंध जे ख़िलाफ़ु कॾहिं ग़लति फ़ैसिलो सिंध हुकूमत कोन कयो कॾहिं। 2013 में त साॻी स्कीम अव्हां आंदी न, त अव्हां बि हिन सोच सां आया? उहा ॾिसो, जेके ॻाल्हि ही कनि था त उनखे हिननि जा जेके वज़ीर आहिनि, हिननि जा मुशीर आहिनि, उहे टोड़े मरोड़ करे पेश कनि था। अहिड़ी का बि हुन में ॻाल्हि न हुई जेका अॼु ई पेश कनि था, उन्हनि में अहिड़ी का बि सताकत कोन हुई। अच्छा, ठीकु आहे। शाह बसो साहिबु, अॼु सिंध असेंबली में हिकिड़ी ॿी करारदाद बि पास थी आहे, उहा आहे पुलिस सां हिमायत जी, पुलिस सां सॉलिडरिटी जी थी। ॿ ॾींहं अॻु में जेको वाक़ियो थियो आहे उहो अव्हां उन वाक़े खां अवेयर आहियो, बख़ूबी अवेयर आहियो। हाणे ॿुधायो त अॼु जेका करारदाद पास थी आहे इन जी केतिरी मॉरल सपोर्ट मिलंदी पुलिस खे? पुलिस खे जेको बि हिन वक़्तु जेको तव्हां ॾिसो था, पुलिस खे जेका हिन वक़्तु इज़त अफ़ज़ाई मिली आहे या उनजी मंजता थी आहे, उन में पुलिस वारनि जी पंहिंजी मुड़सी आहे। पुलिस वारनि पाण इनफ़रादी तौर ते ऐं इज्तिमाही तौर ते हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हाणे असां पंहिंजी बेइज़ती, पंहिंजी ज़िलत बर्दाश्त न कंदासीं, ऐं IG खां वठी वेंदे हिकिड़े असिस्टेंट सब इंस्पेक्टर ताईं सभिनी चयो त असां कमु करण खां इनकार करे छॾियूं, असां कमु न कंदासीं। सही। जॾहिं इहा नौबत अची वई त पोइ ॿिया बि सभु जेके पॉलिटिकल ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उहे सभिनी उनजी जेका सो पोइ उनजो नोटिस वरितो। उनखां पोइ जेको आहे सो पुलिस सां हमदर्दियूं ऐं पुलिस सां गॾु बीहण जा ऐं फ़ोटू कढाइण जा जेको आहे सो मौक़ा मिलिया। इन खां पहिरियों त तव्हां ॾिसो त मूंखे सख़्तु अफ़सोस आहे त चीफ मिनिस्टर साहिबु जंहिं तरीक़े सां इन वाक़े खे पेश कयो पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में, ईअं पियो लॻे त ॼण को हिकिड़ो नंढड़ो को वाक़ियो थियो आहे जंहिंजे लाइ हिकिड़ी इंक्वायरी जेका हमेशह ठहंदी आहे पाकिस्तान में, हिनजी रिपोर्ट कॾहिं बि पब्लिक न थींदी आहे। सही। मूंखे त इहो लॻो त चीफ मिनिस्टर साहिब खे इन सॼे मामले जे
अदराक के बावजूद यो एहसास कोने, वह सेंसिटिविटी कोने। सही भाई पूरे तांगे खबर है आईजी साहब जो फोर्स है जी वो 2 या 3 कोर कमांडर्स का वधिका 1 लख तकरीबन पुलिस है, 80 या 90 हज़ार पुलिस है पूरे सिंध में। सही तमाम ॾिसो त कोर कमांडर्स का वधिक भी हिनन जो हिन वटि स्ट्रेंथ आहे पूरे सिंध जो हो जो कमांडर इन चीफ है, सिविलियन फोर्स है जंहिंजो आइन में वधिक रुतबो आहे सॼी दुनिया में। पुलिस जेका है उहा उनजी इज़त वधिक हूंदी आहे आइन जे लिहाज़ खां, समाजी लिहाज़ खां। सो मां हिन मौके ते इहो ज़रूरु चवंदुसि त जेकॾहिं को इहो सम्झे थो त हे मामिलो सिर्फ़ इदारनि जे ख़िलाफ़ आहे, ईअं कोन्हे। पुलिस खे सियासी माण्हुनि खां बि जेको आहे सो आज़ादी ॾियणु घुरिजे, उन्हनि जी बि इंटरफेरेंस ख़तमु थियणु घुरिजे। जेकॾहिं इदारनि जी इंटरफेरेंस आहे उहा बिल्कुलु ख़तमु थियणु घुरिजे, पर हिन सां गॾोगॾु जेको सियासी इंटरफेरेंस आहे, जेको एसपी साहब जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां लॻाइणो आहे हर भोतार खे एसपी साहब खे पंहिंजे पॉलिटिकल पर्पज़ लाइ इस्तेमालु करणो आहे। ठीकु, असांखे इहो बि मुतालबो करणु घुरिजे। ओस्तो साहब इहो ॿुधाइजो त हाणे 2 कमेटियूं जुड़ियूं आहिनि, हिकिड़ी कमेटी वॾे वज़ीर जी आहे, ॿी कमेटी आर्मी चीफ जी आहे। अव्हां केतिरा पूरो उमेद आहियो त हाणे हिन जो रिज़ल्ट बि ईंदो ऐं हुन ते अमल बि कयो वेंदो? ॾिसो जेकॾहिं हो चाहिनि था त सिंध में या पूरे पाकिस्तान में पुलिस जेका आहे हिकिड़ो ऑटोनमस ऐं हिकिड़ो न्यूट्रल ऐं इफेक्टिव सिविलियन डेटरेंस या सिविलियन प्रोटेक्शन जो फोर्स जे तौर ते ऑपरेट करे त पोइ हिननि खे पुलिस खे ऑटोनॉमी ॾियणी पवंदी। ऐं पोइ इहे जेके कमेटीज़ ठहियूं आहिनि या जेके इंक्वायरीज़ जे लाइ हुकुम थिया आहिनि ॿिन्ही तरफ़नि खां, उहे पोइ फ्रूटफुल हुजणु घुरिजनि, मीनिंगफुल हुजणु घुरिजनि, उन्हनि जा नतीजा निकिरणु घुरिजनि, उन में सबक़ हासिल करणु घुरिजनि त सियासी माण्हू बि पुलिस खे इस्तेमालु न कनि, ठीक है, इदारा भी पुलिस के इस्तेमाल न कनि, इदारा पुलिस। शाह साहब पुलिस अकाउंटेबल हुजे। जी 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 ओस्तो साहब, शाह साहब कल एक वॾे वज़ीर जी तकरीर हुई, उनमें तकरीर न हुई बल्कि प्रेस कॉन्फ्रेंस हुई, वॾे वज़ीर आईजी जो नालो ही न खयो। माना तव्हां एतिरा मसलत पसंद आहियो जो एॾो वॾो वाक़ियो थियो आहे, एॾो वॾो वाक़ियो थियो आहे जो हिकिड़ो आईजी काल बकौल बिलावल भुट्टो हुजे त उनजे घर में उन घर खे घेराव कयो वियो, उनखे खयो वियो नामालूम जाइ ते, मतिलबु आईजी किडनैप थियो। अव्हां एॾा मसलत पसंद आहियो जो उनजो नालो ही न खयो सीएम। सीएम साहब हिकिड़ो इशू जेको थियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन आईजी जेको मसइलो थियो उन्हनि जे लाइ जेको हेतिरो इशू थियो, प्रेस कॉन्फ्रेंस छाजे लाइ रखी, उन्हनि जे लाइ रखी हुई त जेको एतिरो इशू थियो उन में कमेटी बि जोड़ी वई ऐं उन में उन ते इंक्वायरी बि थींदी। उन खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब असांजे चेयरमैन साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, हुननि वाज़े तरीक़े सां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई। पोइ हुननि आर्मी चीफ सां अपील कई, छो जो असांजो जेको पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर आहे उन अॼु ताईं हिकिड़ो ट्वीट ताईं कोन कयो आहे, फ़ोन या को एक्शन वठण त परे जी ॻाल्हि आहे, हुननि हिकिड़ो ट्वीट ताईं कोन कयो। त असांखे वठणी पई अपील कई से आर्मी चीफ के जंहिं थोरा ताईं हुन नोटिस बि वरितो ऐं असांखे उमेद आहे त हुन ते जल्दी। अच्छा, पर हाणे जॾहिं पाण प्रोग्राम में वेठा आहियूं 24 कलाकनि जो वॾो टाइम थी वियो आहे वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस खे, अव्हां पंहिंजे नाला ॿुधाईंदो जिन्हनि मिनिस्टरनि ते या कमेटी जोड़ी आहे? कमेटी जो जल्द ऐलान थींदो इंशाल्लाह, उन्हनि जा नाला अची वेंदा हींअर अॼु राति ताईं या सुभाणे ताईं इंशाल्लाह। काल एॾो वॾो एहतिजाज थियो आहे, तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो असांजी गवर्नमेंट कयो, सॼी पुलिस जेको आहे उन ज़िम्मेवारी छॾे ॾिनो, उन में असांजी गवर्नमेंट गॾु हुई, असां गॾु हुआसीं, वॾो वज़ीर असांजो मुराद अली शाह साहब, न मुराद अली आऊं आगे ॿुधायां पियो, असां बीठा आहियूं गॾु पुलिस सां, असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब गॾु वियो आहे उते आईजी साहब जे घर ते, सीएम साहब वियो आहे गॾु, असां उन्हनि खे यकीन दहानी करे त असां सां गॾु बीठल आहियूं ऐं तव्हांजो साथ ॾींदो। असांजी पुलिस जेका सिंध पुलिस वाहिद आहे उहा आज़ादु आहे, असांजा एसपीस ॾिसो सभई CSS असांजी सिंध पुलिस में कॾहिं बि को कंहिंजी इंटरफेरेंस पॉलिटिकल कोन्हे। हे को राति वारो एहतिजाज थियो आहे पुलिस जो, एहतिजाजनि उन्हनि पंहिंजूं मोकलूं पे वरितियूं, या छा सिंध हुकूमत जे सलाह मशवरे सां हुई? असांजे सलाह मशवरे में कतई कोन हुई। अच्छा, ऐं उन में उन्हनि ज़ाहिरी उन्हनि जी दिलि ॾुखी आहे पुलिस वारनि जी, जेको उन्हनि जो सभई ऑफिसर्स आहिनि उहो हिकिड़ी हैसियत रखनि था। जीअं शवाब साहब बि चयो पियो त हिकिड़ो आईजी सिंध हूंदो त उहो कोर कमांडर खां मथे हैसियत रखे थो, त हिकिड़ी इदारो आहे, बाला इदारो आहे, उन्हनि सां अगरि अहिड़ी थींदी त ज़ाहिर उन्हनि खे तकलीफ़ थींदी, उन्हनि जो हिकिड़ो मोराल हूंदो आहे उहो डाउन थिए थो।
त जेके बि ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी इज़त आहे ऐं असां बीइंग सिंध गवर्नमेंट असांखे उन्हनि जो जेको आहे साथ ॾियणो आहे उन्हनि खे जेको उन्हनि सां थियो आहे उन्हनि सां असांखे गॾु बीहणो आहे त असां त उहा ॻाल्हि करियूं पिया तव्हां सां त जेके सिंध गवर्नमेंट पाण हली वई आहे CM साहिबु हली वियो आहे बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु हली वियो आहे असां उन्हनि खे इहा रिक्वेस्ट बि कई त तव्हां हिन तां छो जो इहे हालात ख़राबु थी वञनि हा छो सॼो सिंध सूबे जो जेको पुलिस ऑफिसर्स ऐं अमन ते मसइलो थी वञे हा त रिक्वेस्ट कईसीं त तव्हां हिन खे बैक ऑफ थियो ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु त असां थोराए था IG साहिब जा जेको उन्हनि फ़ैसिलो जेको आहे उहो फ़िलहालु वापसि वरितो आहे। शौब साहिबु हिन तमामु तर मामले में हिकु एॾो वॾो वाक़ियो थो थिए तारीख़ में पहिरियों दफ़ो वाक़ियो थो थिए त IG सां जेका जंहिं हवाले सां हुन सां जेको थियो उन खां पोइ IG समेत बको लम्हा जे त हिकिड़े सब इंस्पेक्टर ताईं पंहिंजी ज़िम्मेवारियूं छॾे ॾिनियूं। एॾे वॾे वाक़िए में वज़ीर आज़म किथे आहे? वज़ीर आज़म ग़ाइब छो आहे हिन मामले में? साईं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां वज़ीर आज़म हूंदा आहियो त तव्हां पूरे मुल्क जा वज़ीर आज़म हूंदा आहियो। जॾहिं तव्हां वज़ीर आज़म हूंदा हो त तव्हां आइन जी ज़िमेदारी पूरी करण जा वज़ीर आज़म हूंदा आहियो। तव्हांखे जेके आइन में तव्हांजे मथां ड्यूटीज़ आहिनि उहे तव्हांखे डिस्चार्ज करणियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि ड्यूटीज़ में नंबर 1 ड्यूटी जेका आहे उहा इहा आहे त तव्हां माण्हुनि जे जान माल इज़त वक़ार जो जेको आहे सो तहफ़ुज़ कयो ऐं उन्हनि माण्हुनि में सिविल सर्वेंट्स बि शामिल आहिनि, पुलिस बि शामिल आहे, तव्हां बि शामिल आहियो, मां बि शामिल आहियां, शाह साहब बि शामिल आहे। ॻाल्हि आहे त जॾहिं प्राइम मिनिस्टर तव्हांजो बजाए प्राइम मिनिस्टर थी सोचे ऐं आइन में ॾिनल जेके ज़िमेदारियूं आहिनि उहे पूरियूं पंहिंजूं निभाए हो जेकॾहिं सियासतदान थी सोचींदो, हो जेकॾहिं PTI जो चेयरमैन थी सोचींदो, हिकिड़ी पार्टीअ जो लीडर थी सोचींदो त पोइ इहा हिकिड़ी अफ़सोसनाक ऐं शर्मनाक ॻाल्हि आहे। मां सम्झां थो शर्मनाक ॻाल्हि आहे इहा हिननि सभिनी जे लाइ हिकिड़ो शर्म जो मुक़ाम आहे त हिकिड़े सूबो उहो बि सिंध हिकिड़ो इंतिहाई अहम सूबो आहे उनजे पूरे सूबे जी पुलिस जेको आहे सो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ॾेई छॾियो आहे सिस्टम खे। उन्हनि कमु करण खां इनकार करे छॾियो आहे। पाकिस्तान जी तारीख़ में 2 दफ़ा स्ट्राइक थी आहे। पहिरों जेका स्ट्राइक थी भुट्टे साहिब जे ज़माने पंजाब में उहा पुलिस कई हुई पघारनि जे मसइले ते ऐं ॿियनि मराहतनि जे मसइले ते। पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में इहो थियो आहे त पुलिस पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे वक़ार जे लाइ, पंहिंजी इज़त नफ़्स लाइ, पंहिंजी डिग्निटी ऐं ऑनर लाइ उन्हनि जेको आहे चयो असां नौकिरी न कंदासीं। इहो मुंहिंजे ख़्याल में सियासतदाननि खे बि सिखणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांजे इज़त ऐं वक़ार जी ॻाल्हि जिते अचे थी त तव्हां बि अहिड़े तरीक़े सां ई जेको आहे सो रदमल ॾेखारींदो त केॾा बि वॾा ताक़तवर फोर्स हूंदा गोॾा टेके छॾंदा। ठीक है, आमतौर पे इहो हिकिड़ो तासुर रहंदो आहे। शौब साहब छाकाणि त वक़्तु तमामु घटि आहे, हीउ को वाक़ियो थियो आहे। हाणे पुलिस जो बुनियादी कमु इहो आहे त उहो हिकु इंटरनल सिक्योरिटी आहे पंहिंजे शहरनि जी, उहा बरक़रार रहंदी ऐं उनजा मुहाफ़िज़ रहंदी। हाणे जॾहिं पुलिस जी ख़ुदि जेका सिक्योरिटी आहे उहा इनसिक्योरिटी आहे त पोइ मां सम्झो था त इहो हिकु मैसेज हो, इहो शहरनि लाइ कहिड़ो मैसेज? साईं तव्हां ॾिसो न, इहो न सिर्फ़ु अॼुकल्ह जी दुनिया ॻंढियल दुनिया आहे। तव्हां इंडिया जी तव्हां मीडिया पढ़ो, तव्हां UK जी मीडिया पढ़ो, तव्हां अमेरिका जी मीडिया पढ़ो, हर को खिले थो असांखे, हर को खिले थो त भई जंहिं सूबे जो पुलिस चीफ अगवा थो थी वञे उन सूबे जे माण्हुनि जो छा हाल हूंदो। जेका रियलिटी है त ईअं खणी चओ त कुदरत जेको आहे सो हिकिड़ो मौजज़ाना तौर ते जेका हक़ीक़त आहे उहा पूरी दुनिया जे साम्हूं ज़ाहिर थी आहे ऐं हिननि जे लाइ शर्म जो मुक़ाम आहे जेके बि आहिनि। ठीक है, हे जेकॾहिं अञा बि नथा सिखनि, अञा बि सम्झनि था त असां मुल्क खे डंडे जे ज़ोर ते हलाईंदासीं त इहो डंडे जो ज़ोर जेको आहे सो हाणे कोन हलंदो। हाणे तव्हांखे आइन ऐं कानून में जे दायरे में रही हलो जेके चाहियो था त मुल्क हली सघंदो। ठीक है, डंडे सां मुल्क कोन हलंदो। ठीक है, डंडे सां मुल्क हलंदो। शाह साहब अगरि इन मामले ते अव्हांखे सख़्तु फ़ैसिला करणा पिया, सिंध हुकूमत खे सख़्तु फ़ैसिला करणा पिया, त अव्हां कहिड़ा सख़्तु फ़ैसिला कंदो? असां हमेशह सिंध गवर्नमेंट चाहे थी त असां इज़ार आज़ादु हुजनि ऐं उन्हनि जो जेको इज़त नफ़्स मजरू न थिए, उहो पंहिंजो जेको उन्हनि जो पावर आहे उहो बरक़रार रहे ऐं छो जो उन्हनि जी रिट आहे उन्हनि खे बरक़रार रहे। असां उन
जेको सिस्टम आहे उनखे बरक़रार रखणु चाहियूं था ऐं उनमें उहे रहनि। ऐं इहा जेको इन ते असां चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अपील कई ऐं उन ते इंक्वायरी जी, त उन ते असां ज़रूरु चवंदासीं त उहा जल्द अज़ जल्द जेके अनासिर आहिनि उहे बेनक़ाब थियनि त ख़बर पवे आवाम खे त छा थियो ऐं कहिड़ी। सम्झो था त हिकु वॾे वज़ीर इंक्वायरी वेहारी आहे, उहा एॾी बाख़्तियार हूंदी जो उहा उन्हनि खे तलब करे सघंदी। वॾे वज़ीर एसि ताईं चयो त मूंखे बि अगरि घुराइणो पियो त आऊं बि अची हाज़िर थींदुसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सीएम साहब पाण बि चयो त मूंखे अगरि सीएम खे घुराइणो पियो आऊं बि उते साम्हूं अची पेश थींदुसि, त सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव चीफ मिनिस्टर अची पाण हाज़िर थींदो त सिंध जे में जेके बि हूंदा त उन्हनि खे शाह साहब अव्हां जी वॾी महिरबानी अव्हांखे वक़्तु ॾिनो। ओस्तो साहब अव्हां जी वॾी महिरबानी अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, अव्हां शाह ओस्तो साहब ऐं रियाज़ हुसैन शाह साहब खुरासानी जी अव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿी पासे अॼु सिंध असेंबली त करारदाद रद्द कई आहे, करारदाद मंज़ूर कई आहे, सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कयो आहे। सेनेट में पिणु खोड़ सारियूं करारदातूं हिन वक़्तु ताईं जमा आहिनि। जमात इस्लामी जी करारदाद आहे, पीपल्स पार्टी जी ससी पलीजो साहिबा जेका आहे उहा उन करारदाद जमा कराई आहे। BNP मैंगल जेका आहे उन्हनि करारदाद मंज़ूर कराई आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सेनेट जो इजलास कॾहिं थो थिए ऐं इहो सदारती ऑर्डिनेंस जेको आहे उहो रद्द थिए थो पियो या वरी को ॿियो फ़ैसिलो थिए थो पियो। उन ते जॾहिं रद्द थींदो या को ॿियो फ़ैसिलो थींदो त उन ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासूं। पर हिन वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पूरी आणी ते पहुचे थो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।